मीरपुर साकरो ऊच नीच रंग नस्ल का पाक फलाह बहबूद में पंहिंजी समूरी ज़िंदगी गरीब मिस्कीननि ऐं बेपहुच माण्हुनि जे नाव कंदड़ ब सगा भाइर ब दोस्त अमजद अनवर अली करीमी, अहमद अनवर अली करीमी ऐं संजय राजा मीरपुर साकरो जे गवर्नमेंट प्राइमरी स्कूल तालिब खान कलमती ऐं गवर्नमेंट गर्ल्स स्कूल मोरियो खान कलमती में पहुची पहिरीं क्लास जे शागिर्दनि में कॉपियूं विरहायूं। कॉपियुनि विरहाइण दौरान मासूम ॿारनि में सिरहाई ऐं मुंहं ते मुरकूं महसूस कयूं वयूं। हुननि CN न्यूज़ जे एफ़ज़े खे ॿुधायो त असांजो मक़सदु बेपहुच ऐं बेसहारनि जी मदद करणु आहे। हिननि जी मदद वक़्तु संदन ख़ुशीअ में असांखे दिली सुकून मिलंदो आहे। असां पंहिंजी ज़िंदगी मिस्कीननि जे नाले वक़फ़ करे छॾी आहे। इन्हनि जी ख़ुशी खे पंहिंजी ख़ुशी सम्झूं था। आख़िर में स्कूल जे उस्तादनि मुराद अली कलमती, दिलमुराद कलमती, खुदाबख्श कलमती ऐं ॿियनि खेनि अजरकूं ओढायूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची